सवाल कयो आहे अताउल्लाह जोणे जो। वो तो चए त साईं जुमे जे ॾींहुं खुतबे वारी अज़ान ॾियण खां पोइ दुआए अज़ान पढ़ी सघिजे थी या न। खुतबे जी अज़ान खां पोइ जेका अज़ान जी दुआ आहे सा पढ़ी सघिजे थी, इन में को बि हर्ज न आहे। इन जो दलील इहो आहे त बुखारी शरीफ़ में हज़रत अमीर मुआविया रज़ी अल्लाह ताला अन्हु खां हिकु फ़ेल आहे त पाण मिंबर ते चढ़िया, पोइ अज़ान ॾिनी वई ऐं पाण अज़ान जो जवाबु ॾींदा पे विया ऐं अज़ान जॾहिं पूरी थी त पोइ हदीस लफ़्ज़ आहिनि फलम्मा अनक़दत तअज़ीन क़ाल या अय्युहन्नासु इन्नी समिअतु रसूलल्लाहि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अला हाज़ल मजलिस हीन अज़्ज़नल मुअज़्ज़िनु यक़ूलु मा समिअतु मिन्नी मिनल मक़ालती। जॾहिं अज़ान पूरी थी त पाण माण्हुनि खे मुखातिब थी करे फरमायूं त जीअं तव्हां मूंखे अमल कंदे ॾिठो आहे, यानी अज़ान जो जवाबु ॾींदे तव्हां जेको ॿुधो आहे, ईअं ई मूं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे कंदे ॿुधो हुयो। इन हदीस मुबारका मां मालूम थियो त जुमे जी ॿिए अज़ान खां पोइ कलाम ख़ैर करे सघिजे थो। जीअं हज़रत अमीर मुआविया रज़ियल्लाहु ताला अन्हो माण्हुनि खे हदीस ॿुधाई ऐं उन जो फेल बि इन ॻाल्हि जो दलील आहे। रही ॻाल्हि फुक़ाए कराम इहो फरमायो आहे त जॾहिं इमाम मिंबर ते वेहे त पोइ न निमाज़ पढ़िजे ऐं न कलाम कजे। इन कलाम मां मुराद दुनियावी कलाम आहे। अलबत्ता जेकॾहिं दुरूद पढ़े थो, सना पढ़े थो या को कलाम ख़ैर करे थो त इन में को बि हर्ज न आहे। जीअं अद्दुरुल मुख़्तार जे अंदरि आहे त इज़ा ख़रजल इमाम फला सलात वला कलाम। जॾहिं इमाम खुतबे जे लाइ निकिरे त ओॾी महिल न निमाज़ पढ़िजे ऐं न कलाम कजे। ऐं इन जी वज़ाहत कंदे अल्लामा शामी रहमहुल्लाह ताला फरमाए थो त वला कलाम ऐं मिन जिन्सिल कलाम नास अम्मा तस्बीह व नहवुहु फला युकरहु व हुवल असह। इन कलाम मां मुराद इहा आहे त माण्हुनि जहिड़ो कलाम करणु मकरूह आहे। अलबत्ता जेकॾहिं तस्बीह पढ़े थो या इन जहिड़ो ॿियो को कलाम करे थो अज़ान खां पोइ ऐं खुतबे शुरू थियण खां पहिरियां त मकरूह न आहे ऐं इहो ई सही कौल आहे। वल्लाहु आलम सवाब।